टेंडो आदमडीबी सेक्शन थाने जी हद 4 मेल स्टॉप लॻ सरे ज़मीन ते माल जी भेल तां महकाणी ऐं नोहाणी बिरादरी जे धुरनि में झेड़ो। फायरिंग लठनि ऐं कुहाड़ियुनि जे धकनि सबबि ॿिन्ही धुरनि जा 4 ॼणा वज़ीर अली वल्द लखानो महकाणी, अनवर वल्द बादशाह महकाणी, अली वल्द अब्दुर्रहमान नोहाणी ऐं मामबख्श नोहाणी सख़्त ज़ख़्मी थी पिया। अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो। ॿिन्ही धुरनि जे ज़ख़्मियुनि खे तालकी अस्पताल टंडो आदम आंदो वियो, जितां समूरनि ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पीपी जो अॻूणो सेनेटर फिदा हुसैन डेरो तालकी अस्पताल पहुतो ऐं वाक़े जा तफ़सील मालूम कया। महकाणी बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त नोहाणी धुर जे चौपाए माल ज़मीन अंदर फसल जी भेल करे रहियो हो, जंहिंखे रोकण लाइ चयो त हमिलो करे झेड़ो शुरू करे ॾिनो। नोहाणी धुर जो चवणु आहे त असां जत बिरादरी जे माण्हुनि खे भेल ॾिनी। पीपी अॻवान लाला मोहम्मद अयूब ख़ान जी ख़ाली ज़रई ज़मीन मां जत बिरादरी जो चौपायो माल वञी रहियो हो त बेगुनाह फायरिंग करे ॾिनी, जंहिं तां असांजो झेड़ो थी पियो। वाक़े वारे हंधि बी सेक्शन थाणे जी पुलिस पहुची वधीक झेड़े थियण खां रोके वरितो। ख़बर फाइल थियण ताईं वाक़े जो को बि केस वग़ैरह दाख़िल न थी सघियो आहे ऐं न ई का गिरफ़्तारी अची सघी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची